असां त रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते नाच कंदा आहियूं। असां त रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते ख़ुशीअ में केक कटींदा आहियूं। एक ॿिए जे वात में लड्डू विझंदा आहियूं। असां त ख़ुशीअ में रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते झंडियूं पिया लॻायूं, घरनि ते मिर्चूं पिया लॻायूं। पर नबी जे आशिकनि जे ज़िंदगी ते नज़र कंदो इन रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते बिलाल जहिड़ो आशिक ऐं मस्तानो मदीने जे घिटनि में रोई करे चवे थो, हाणे ज़िंदगी में कहिड़ो मज़ो आ, वञी किथे शहीद थी वञा त बहितर आ। अल्हम्दुलिल्लाह नहमदु व नस्तईनु व नस्तगफिर व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु वहदहु ला शरीक लहु। व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसल रसूलहु बिलहक़ बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द ख़लत मिन क़ब्लिहिर रुसुल अफ़इन मात औ क़ुतिला इंक़लबतुम अला आक़ाबिकुम वमन यन्क़लिब अला आक़िबैहि फलन यज़ुर्रल्लाह शैआ व सयजज़िल्लाहु शाकिरीन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
कदम कदम पे बरकतें, नफस नफस पे रहमतें, जहाँ जहाँ से वो शफी आसियाँ गुजर गया, जहाँ नजर नहीं पड़ी वहाँ ये रात आज तक, वही वही सहर हुई जहाँ जहाँ गुजर गया। कोई मिले या न मिले, कोई चीज मिले या न मिले, बस मुस्तफा ही मिले, वो चीज मिले जिसके मिलने से खुदा भी मिले। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद, कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रबीउल अव्वल जो महीनो हली रहियो आहे, इन महीने में इमामुल अंबिया सरदार दो जहान हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत थी। असाल सुन्नत वल जमात उलमा देवबंद जो अकीदो ईमान आ त नबी से जी विलादत बासादत साईं जो जमण, साईं जो इन दुनिया में अचण इहा हिकु अहिड़ी ख़ुशी आहे जंहिं ख़ुशीअ जो दुनिया जी काई ख़ुशी मुक़ाबिलो न थी सघे। इन उम्मत खे सभ खां वॾे में वॾी जेका ख़ुशी मिली उहा नबी साईं जी विलादत बासादत आहे। पर इहा अजीब इत्तिफ़ाक़ आहे त साईं जन जी विलादत बासादत बि रबीउल अव्वल जे महीने में, त साईं जन जी वफ़ात ऐं विसाल बि रबीउल अव्वल जो। विलादत भी सूमर जे ॾींहुं त वफ़ात भी सूमर जी। अञा विलादत जे बारे में उलमा जो इख्तिलाफ़ आहे। बाज़ उलमा फरमाइनि था साईं जन जी विलादत बासादत 8 रबीउल अव्वल ते थी आहे। जमहूर उलमा जो कौल आहे त साईं जन जी विलादत बासादत 9 रबीउल अव्वल ते थी आहे। किन रिवायतुनि में अचे थो साईं जन जी विलादत बासादत 11 रबीउल अव्वल ते थी आहे। शिया हज़रात वरी नबी साईं जी विलादत बासादत 17 रबीउल अव्वल ते मल्हाईंदा आहिनि। पर मशहूर ॻाल्हि इहा थी वई आहे त नबी साईं जी विलादत बासादत 12 रबीउल अव्वल ते थी। लेकिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात जे बारे में पूरी उम्मत मुस्लिम जो इजमा आ त साईं जन जी वफ़ात रबीउल अव्वल जी 12 तारीख़ सूमर जी ॾींहुं थी। त जहिड़े नमूने सां इहो रबीउल अव्वल जो महीनो इंतिहाई ख़ुशीअ जो महीनो आहे, अहिड़े नमूने सां वरी रबीउल अव्वल जो महीनो इंतिहाई ॾुख ऐं सदमे जो बि महीनो, छो त साईं जन जी वफ़ात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन दुनिया खे छॾण इहो हिकु वॾो सदमो आहे जो क़यामत ते हिन उम्मत खे अहिड़ो सदमो न मिलियो आहे, न ते मिलंदो। वॾे में वॾो सदमो हिन उम्मत खे नबी साईं जी जुदाई वारो। तव्हां असांजो भाउ फौत थी वेंदो आहे, केॾो सदमो पहुचंदो। अबो वफ़ात करे वेंदो आहे, सालनि जा साल पिया रोंदा। को दिली दोस्त हमेशा जे लाइ जुदा थी वेंदो आहे, उनजी जुदाई पई ॻाल्हि। उन वक़्त में सहाबा जो छा हाल हो जंहिं वक़्त में साईं जन हिन दुनिया जे जहान खे छॾी।
साहबा फरमाइनि था असांखे हर शइ कारी पई नज़र अचे। जॾहिं साईं जन हिन दुनिया जी जहान में आया त सॼो जहान रोशन थी वियो। अता कमा मिना फरमाए थी मां मके मां शाम जूं माड़ियूं पई ॾिसां, नूर जूं लाटूं निकितियूं। नबी से हिन दुनिया जी जहान में पहुता त सॼे जहान में रोशनी थी वई। पर साहबा फरमाइनि था साईं जन हिन दुनिया जी जहान खे छॾियो त असां ईअं सम्झोसीं ॼण सॼे जहान में हूंद थी वई। हर शइ असांखे कारी पई नज़र अचे। असां त रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते नाच कंदा आहियूं, पर इन ई रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते मदीने जे घिटनि में हज़रत अली से रोंदो थो अचे। असां त रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते ख़ुशीअ में केक कटींदा आहियूं, हिक ॿिए जे वात में लड्डू विझंदा आहियूं। पर थोरो पोइ नज़र कंदो त रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान जे मथां रोई रोई सतो तारी थी वियो आहे। असां त ख़ुशीअ में रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते झंडियूं पिया लॻायूं, घरनि ते मिर्चूं पिया लॻायूं। पर नबी जे आशिकनि जे ज़िंदगी ते नज़र कंदो इन रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते बिलाल जहिड़ो आशिक ऐं मस्तानो मदीने जे घिटनि में रोई करे चवे थो हाणे ज़िंदगी में कहिड़ो मज़ो आहे, वञी किथे शहीद थी वञा त बहितर आहे। इन ई रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते हज़रत उमर पंहिंजा हवास विञाए वेठो, तलवार म्याग मां कढी करे चवे तूं जेकॾहिं का चयो आहे मोहम्मद मुस्तफ़ा वफ़ात करे वियो, मां हिन तलवार सां हुन जो सिर कलम कंदुसि। केरु सम्झाए हज़रत उमर? ऐं छो न उन्हनि खे सदमो पहुचे जो नबी जा साहबी फरमाइनि था असांखे बुख लॻंदी हुई, असांखे उञ लॻंदी हुई, मुसीबतुनि जा पहाड़ चे मथों किरंदा, जॾहिं साईं जन जो दीदार कंदा हुआसीं त बुख बि लही वेंदी, उञ बि लही वेंदी त सालनि जा सदमा लम्हे में ख़तम थी वेंदा। एॾो त वरी अल्लाह असांजे सोने नबी जे चेहरे में कमाल रखियो। हिकिड़ो नबी साईं जो साहबी 14 जे चंड ते बि निहारे पियो, वरी साईं जन जे चेहरे मुबारक ते बि निहारे पियो। आख़िर फ़ैसिलो थो थिए, साहबा जेका ॻाल्हि कंदा नी उहा तके तोरे कंदा, हुन में वाधा न हूंदो। असां त थोरी ॻाल्हि खे घणो करे बयानु कंदा। 500 जलसे में आया, चवंदासीं बाबा 50,000 आया, 50 देगियूं लाथियूंसीं, चवंदासीं बाबा 200 देगियूं लाथियूं। असां थोरी ॻाल्हि खे वधाए करे बयानु कंदा आहियूं, पर नबी साईं जा साहबी जेका ॻाल्हि हूंदी उहा बयानु। ओ साईं जन जो साहबी नबी साईं जे चेहरे मुबारक ते बि निहारे पियो, वरी 14 जे चंड ते बि निहारे पियो। आख़िर फ़ैसिलो थो करे, का अल्लाह वारे हुन जे फ़ैसिले खे हिननि लफ़्ज़नि में महफ़ूज़ कयो आहे। चवे तो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चांद के मुंह में छाया है मदनी का चेहरा साफ है। साहबी फरमाए तो 14 जे चंड में एॾो हुस्न ऐं जमाल कोन हुयो जेॾो रब मुंहिंजे महबूब जे चेहरे में हुस्न ऐं जमाल रखियो हो। एक दफ़े टाक मंझंदि जो अम्मा आशा पंहिंजे घर जे सहन में बीठी, सिज भी पूरे आबोताब में चिमकी रहियो हो।
अम्मा आशा आसमान ने न्यारे करे जो आसमान नाज न कर नखरो न कर तोखे भी रब सिज ॾिनो आ पर मूंखे भी रब सिज ॾिनो थई लना शम्सु वलिल आफाक शम्सु तोखे भी सिजु आ असांखे भी सिजु आ पर आसमान तुआरो सिज सुबुह जो उभरंदो आ तगुरुब बादल शाही मगरिब खां बाद लही वेंदो आ पर मूंखे जेको रब मुहम्मद मुस्तफ़ा जे सूरत में सिज ॾिनो आ जियां जो मुंहिंजे सोने जे नबूवत जो सिज उभरियो आ त क़यामत हिन खे गुरूब ईंदो ई कोन ॾींहं जो त चिमके थो पर ततलो बादल शाही रात जो भी ईअं थो चिमके जीअं ॾींहं जो चिमकंदो एडो त अल्लाह नबी जे चेहरे में कमाल रखियो। मदीने में एक कुरानी साहब यानी ओहद जे मैदान में मुर्स भी शहीद थी भाउ भी शहीद थी नौजवान पुट भी शहीद थी मुसलमान अची चयसि अम्मा तुंहिंजो मुर्स भी शहीद थियो तुंहिंजो भाउ भी शहीद थियो तुंहिंजो नौजवान पुट भी शहीद थियो तो रोई करे चे बाबा साईं जन जो तो हवाल जो साईं जन जो तो हवाल जो पुट जी परवाह ही नहीं भाउ जी परवाह चयूं अम्मा साईं जन जा दंदाने मुबारक शहीद थी पिया हल नबी साईं जो चेहरो मुबारक जख्मी थी पियो आ उहा कुरानी मदीने में निकती आ जबल अलई पत्थर मां किरंदी किरंदी अचे ओहद जे मैदान में पहुती मुर्स जी लाश ॾे न वई भाउ जी लाश ॾे न वई नौजवान पुट जी लाश ॾे न वई चई बाबा साईं जन काथे हल चयूं अम्मा साईं जन जख्मी हल हज़रत अली से पट्टी पियो थो करे उहा कुरानी सिधो साईं जन वटि आई जियां जो नबी से जे चेहरे मुबारक ते जो नजर पियस त बेसाख्त उन जे ज़ुबान मां लफ्ज़ निकिरी विया अखियुनि में खुशीअ में पाणी अची आयुसि चई कुल मुसीबत बादक जलल वाह मुंहिंजा सोना मोहम्मद तव्हांजे चेहरे जो कमाल सही वॾी आज़माइशी मुर्स शहीद थियो भाउ शहीद थियो पुट शहीद थियो पर मुंहिंजा महबूब तव्हांजो दीदार कयव तव्हांजी ज़ियारत कयव मुंहिंजा सभु ॾुख ऐं सदमा ईअं उॾामी विया जीअं तेज़ हवा ते ज़मीन जा कख उॾामी एॾो त वरी अल्लाह नबी साईं जे चेहरे में कमाल रखियो। हिकु दफ़े साईं जन वाइस पिया कनि मके जे ज़ालिमनि पत्थर आहे असां दा वाइस था कयूं त माण्हू रोडनि ते बीठा आहिनि इस्तक़बाल जे लाइ गुलनि जी वर्खा पई थिए गुलनि जा हार पराया पिया वञनि घोटल वांगुरु सेजियूं छायूं पियूं वञनि साईं चांहि पीअंदव बोतल पीअंदव गोश्त खाईंदव मच्छी खाईंदव स्टेज ठाही वेंदी मौलवी कुर्सीअ ते अवाम हेठि हाणे साईं वैज़ कयो वरी वैज़ खां बाद सभु माण्हू अची मिलंदा भाकुर पाईंदा हथनि खे चुमियूं ॾींदा पछाड़ी में ओट वोट जो किरायो भी खीसे में विझी छॾींदा साईं तव्हांजी महिरबानी जो टेम कढी असांजे दावत ते पहुतव पर मशहूरनि जे ॻोठ जा मुसलमानो अल्लाह जो नबी वैज़ पियो करे त माण्हू पत्थर पिया सॼो साईं जन जो जिस्म मुबारक खून में भरिजी वियो आहे एॾो इहो क़ुरान आशिक़ रसूल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो आयो साईं जन खे जो ज़ख्मी हालत में ॾिठई त उते मके जे चौक में बीह करे चई अतक़्तुलून रजुलन अन यक़ूल रब्बी अल्लाह अरे ज़ालिमो तव्हांखे हया नथो अचे जो अरे मुंहिंजे दिलबर नबी खे था मारियो जेको चवे थो मुंहिंजो रब अल्लाह आहे त मके जे काफ़रनि चयो उतरुकू हाज़ा खुज़ू हाज़ा नबीअ खे छॾियोसि अबू बकर खे पकड़ियोसि फज़रबू ज़रबन शदीदा
एतिरो इन कुराड़े आशिक़ रसूल हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मारियो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ बेहोश थी वियो। हा साईं, जेको पासो पियो वठे उनखे बि मारूं पयूं। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे होश आयो, हिकिड़े पासे ॾांहुं अबू वेठो आहे पियो थो रोए, ॿिए पासे ॾांहुं अम्मा वेठी आहे पई थी रोए। अबे चयसि पुट अबू बकर कहिड़ा हाल अथई? हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो बाबा मुंहिंजे सोने जो छा हाल आहे? सब चो सुभान अल्लाह। माना पंहिंजा धक यादि ई कोन, पंहिंजा ज़ख़्म ॾिठई न। वरी बि साईं जन जी पुछा, चई बाबा मुंहिंजे सोने जो छा हाल आहे? अबे चयो पुट तुंहिंजो सोनो नबी त ख़ुशि वेठो आहे। त सिद्दीक़ साईं फरमायो बाबा मुंहिंजो सोनो ख़ुशि आहे त मां बि ख़ुशि आहियां। अमर चयसि पुट कुझु खीर चुको पी, कुझु मानीअ गबो खा। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां दाह निकिरी वई। चई अम्मा मां तेसि ताईं न खाईंदुसि न पीअंदुसि जेसि ताईं मां पंहिंजे महबूब जी ज़ियारत न कयां। अबे चयो पुट तूं ज़ख़्म में चूर लॻो पियो आहे, तुम्हें हलण जी सामत काने का, असां साईं जन खे हेॾे वठी था अचूं। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रोई करे चयो अब्बा ईअं कीअं थींदो जो मुरीद मुर्शिद खे घुराए, ईअं कीअं थींदो जो ग़ुलाम आका खे घुराए। अब्बा ईअं कीअं थींदो जो मुहिब महबूब खे घुराए, महबूब खे घुराए बि न पर महबूब जे दर ते हाज़िरी भराए बि। इन्ही जे करे असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हाज़िर न आहे बल्कि असांजो नबी हुज़ूर आहे। असांजो नबी हाज़िर गुलाम थींदो आहे, हाज़िर नौकर थींदो आहे, हाज़िर मुरीद थींदो आहे, हाज़िर शागिर्द थींदो आहे। मुसलमानो नबी खे हाज़िर न कबो आहे बल्कि मोहम्मद मुस्तफ़ा जे दर ते हाज़िरी भराए बि आहे। 1,24,000 सहाबा नबी सिंह जे दर ते हाज़िरी भराई, पर जिब्रील भी आसमान खां लही करे मुझे महबूब जे दर ते हाज़िरी भराई। जो आशिक हैं वो गुस्ताखी नहीं करते, वो उनके दर पे जाते हैं उन्हें बुलवाया नहीं करते। बाबा नबी सिंह के हेॾे न घुराए। और एगो दोस्त मूंखे फोन ते चई साईं जोगी साहब असांजे ॻोठ में हिकिड़े मौली साहब वाइस कयो आहे त रबीउल अवल जो महीनो आयो आहे, पंहिंजे घर मां हिकिड़ो कमरो ख़ाली कयो, हुन में झंडियूं हणो, मिर्चूं, हिकिड़ो भलो बिस्तरो विछायो, पोइ केक हुजे या मिठाई हुजे उते रखो। नबी साईं सभिनी जे घर में। मां चयोमांसि नबी साईं ने घर में ईंदा जिते 24 कलाक माइन मर्दन जो झेड़ो लॻो, गारियूं गिला मौसीकी राग नाच गाना, नबी साईं ने घर में। जेकर नबी साईं रे ॻोठ में अचनि त पोइ हिन मशहूरनि जे ॻोठ ऐं मदीने में फ़र्क़ु कहिड़ो थियो? मां तव्हां खां पुछां थो मदीने जो शान मथे या गुल हसन मशहूरी जे ॻोठ जो शान मथे? मदीने जो शान मथे छो? मदीने जो शान इन जे करे बुलंद आहे छो त उते नबी साईं जा कदम मुबारक लॻा आहिनि। इन्ही जे करे हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि पूरी ज़िंदगी मदीने में जुती न पाती। शागिर्दन चयो साईं जुती छो नथा पायो? इमाम मालिक फरमायो मां उन शहर में जुती कीअं पायां जंहिं शहर जे घिटल में मुंहिंजे महबूब जा कदम मुबारक लॻा। थी सघे तो मां जुती पायां ऐं मुंहिंजे जुतीअ जो तरो ज़मीन जे उन हिसे खे लॻी पवे जंहिं हिसे ते मुंहिंजे महबूब जा कदम मुबारक लॻा। मां बेअदब थी पवां क़यामत जे ॾींहुं कहिड़ो मुंहुं खणंदुसि। मदीने जो शान इन जे करे बुलंद आहे छो त उते मुंहिंजे महबूब जा कदम मुबारक लॻा।
असांजो मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैहि वॾा आलिम हुया, ख़त्म नबूवत जा अमीर हुया। वो फरमायो असां मदीने पाक वियासीं, उन वक़्त में गुरबत हुई सऊदी अरब। असां मानी खाधीसीं, पोइ मदीने जो हिकिड़ो नंढड़ो ॿार अचे मथों बीठो, चई कुझु मानी या बचा ई अथव मूंखे ॾियो। मौलाना फरमायो मां चयो त मदीने जो ॿार असांजी ओभर खाए या बेअदबी आहे। फरमायो पुट वे तुंहिंजे लाइ ॿी मानी था घुरायूं। मौलाना फरमायो तूं असां ॿी मानी घुराईसीं, उन मदीने जे नंढड़े ॿार मानी खाधी। पोइ मां उन जे मथड़े ते हथ रखी करे चयो पुट तूं असां सां पाकिस्तान हल, तुंहिंजी टिकेट असां ते, तालीम असां ते, नौकरी तोखे वठी ॾींदासीं, शादी तोखे कराईंदासीं। त उन नंढड़ो ॿार ज़रे नबी जे रोज़े मुबारक ॾे पियो निहारे, ज़रे असां ॾे पियो निहारे, अखियुनि में पाणी बि हलेसि पियो त शायदि मूंखे वठी वेंदा हितां। त उन नंढड़े ॿार रोई करे चयो मौलाना तव्हांजे पाकिस्तान में तालीम जो मसलो त हल थी वेंदो, नौकरी जो मसलो त हल थी वेंदो, पर तव्हांजे पाकिस्तान में हर रोज़ो किथे मिलंदो? हर रोज़ो तव्हांजे पाकिस्तान में आहे? मौलाना रोई करे चयो न पुट असांजे पाकिस्तान में हर शइ आहे, पर हर रोज़ो पाकिस्तान में किथों मिलंदो? असांजा मौलवी हुजे हा, चया बाबा खोड़ नबी जे रोज़े मुबारक जड़ा रोज़ा, लाड़काने में भी नबी जे रोज़े मुबारक जड़ो रोज़ो, मातली में भी नबी जे रोज़े मुबारक जड़ो रोज़ो, कंबर में भी नबी जे रोज़े मुबारक जड़ो रोज़ो, गंबट खोड़ा नूरपुर में भी नबी जे रोज़े मुबारक जड़ो रोज़ो, मशहूरन जे ॻोठ में भी नबी जे रोज़े मुबारक जड़ो रोज़ो, मुक़ाबिलो नबी से। बाबा यो रोज़ो मुबारक या नबी से जी ख़ुसूसियत। हालांकि बकी जे कब्रिस्तान में था वञो 10,000 नबी से जा साहबी सुतल आहिनि। नबी से जूं न्याणियूं अम्मा ज़ैनब, रुक़ैया, उम्मे कलसूम, अम्मा फातिमा सां, इमाम हसन से जी मज़ार भी उते, इमाम ज़ैनुल आबिदीन जी मज़ार मुबारक भी उते, इमाम जाफर सादिक से जी मज़ार मुबारक भी उते, नबी से जूं बीबियूं सगोरियूं उन्हनि जूं मज़ारूं भी उते, अम्मा हलीमा जी मज़ार मुबारक भी उते, हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान जी मज़ार मुबारक भी उते। 10,000 जलील क़द्र सहाबी जन्नतुल बकी जे कब्रिस्तान में सुतल आहिनि, पर कंहिंजे मथों बि रोज़ो ठहियल न आहे। ओॾे ओद जी दामन में सईद शुहदा हज़रत अमीर हमज़ा से सुतो पियो आहे। 70 नबी से जा सहाबी ओद जे मैदान में उते सुता पिया आहिनि, पर उन्हनि जूं मज़ारूं हथ जेतिरियूं, छो त असांजे सऊदी अरब जे हुक्मराननि जो इहो ई नज़रियो आहे त नबी बि हिकिड़ो, त नबी से जो रोज़ो मुबारक बि हिकिड़ो। जे नबी से जे नबूवत में को शरीक न आहे त क़यामत ताईं नबी से जे रोज़े मुबारक में भी को शरीक न आहे। इन वक्त भी साईं जन जी मज़ार मुबारक असांजो राशिद साहब ॻाल्हि पियो करे, डॉक्टर साहब जॾहिं शहीद थिया, वो शहीद जी खून जी बरकत जे करे चई सऊदी हुकूमत मूंखे साईं जन जे मज़ार मुबारक ते हेठि वठी आई। चई हिन वक्त भी साईं जन जी हीअं मज़ार हीअं, हुनजो नक्शो हीअं, हीअ साईं जन जी मज़ार मुबारक, हीअ हज़रत अबू बकर जी, हज़रत उमर। हिन वक्त भी मां अखियुनि सां ॾिसी आयुसि, तस्वीर जी इजाज़त न हुई, अखियुनि सां मां ॾिसी आयुसि साईं जन जी मज़ार मुबारक, हज़रत अबू बकर, हज़रत उमर जी मज़ार मुबारक उन ई हाल में हुयूं, जंहिं हाल में हुयूं उन ई हाल में आहिनि। उन में काई तब्दीली न आई आहे, न टाइल, न मार्बल, न काठ जा पिंजरा, न पगई, न चादरूं, का शइ कान्हे। जीअं बकी जे कब्रिस्तान में मज़ारूं आहिनि, ईअं ई हिन वक्त में भी साईं जन जी मज़ार मुबारक इन हाल में। हिकिड़ी दीवार आहे जेका नूरुद्दीन ज़ंगी सीए जी दीवार ॾिनी, वरी ॿी दीवार, टी दीवार, 3 दीवारूं आहिनि। साईं जन जी मज़ार मुबारक हेठि आहे, जिथे असां सलाम पढ़ंदा आहियूं, न 15-20 फुट हेठि।
असां बिना मज़ारनि ते केॾा ख़र्च पिया कयूं। जेरनि जे लाइ रहण जे लाइ छप्पर ऐं छन कोन्हे। कराची में घर ठाता अथनि, माण्हू तंबुल में वेठा आहिनि। असां मरी वियलनि जे मथां किरोड़नि जा ख़र्च पिया कयूं। जेरनि खे सियारे में को लोई पाराइण वारो कोन्हे, को जर्सी वठी ॾियण वारो कोन्हे, को मरी वियलनि जे मथां 10,000 जी चादरूं पिया रखूं कब्रुनि जे मथां। अगे मरी वेंदो त अजरक ॾींदा ग़रीबनि खे, हाणे वरी अजरक दुकानदारनि खे वापसि था कनि। उहे मरी वियलनि जा बि अजरक न ॾियो ग़रीबनि खे। बाबा ये ख़र्च न कयो। ये ईसाले साहब का बुजुर्ग जी मज़ार ते किरोड़ जो ख़र्च था कयो। ये किरोड़ में ग़रीबनि खे घर ठाराइजो, सवाब साईं खे मिले, उहो फ़ाइदो। ये जेके चादरूं था रखो वञी कब्रुनि जे मथां पढ़नि जी जेरनि खे ज़रूरत है या मरी वियलनि? चादरुनि जी जेरनि खे ज़रूरत है। इन जे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आख़िरी वक़्त में पंहिंजे घरवारी खे चयो त मां मरी वञा त मुंहिंजे बदन ते इहा जेका पुरानी चादर पाती पई आहे इहा धोई करे मूंखे कफ़न ॾिजो। नए कपिड़े जी मूंखों वधीक ज़िंदहनि खे ज़रूरत आहे। हू त कब्र में पिया वञनि तॾहिं बि पुरानियूं चादरूं पिया पाए वञनि त नए कपिड़े जी असांखे ज़रूरत न आहे, नए कपिड़े जी ज़िंदहनि खे ज़रूरत आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह को वाक्य लिखो। हिकिड़ो वॾेरे जो पुटु, ॿियो ग़रीब जो पुटु। ॿई आया कब्रस्तान। वॾेरे जे पीउ जी कब्र पकी, टाइल मार्बल पिंजरा पग पिया हुजनि। ग़रीब जो जेको पीउ हो उन जी कब्र कच्ची, गारो बि लही हो, बारिश जे करे मिटी बि ख़तम थी वई। त उन रईस ग़रीब जे पुट खे चयो त तुआरे पीउ जे कब्र खे त गारो बि कोन्हे, मुआरे बाबे जी कब्र ॾिस। जीअं बाबो जेरो हो त रईस हुयो त मरण खां पोइ बि कब्रस्तान में रईस लॻो वेठो, सरदार आहे सॼे कब्रस्तान। त उन ग़रीब जे पुट वॾेरे जे पुट खे जेको जवाब ॾिनो हो सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहे। चई मुंहिंजा रईस अल्लाह वटि अदुल आहे, रब वटि इंसाफ़ आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह साईं फरमाईंदो उथो, सभु कब्र में उथंदा। पोइ मुंहिंजे बाबे जे मथां मिटीअ जा 2-3 पिनोड़ा हूंदा, जल्दी परे करे वञी जन्नत में पहुचंदो। तुआरो पिणे 500 साल पियो इन टाइल खे सीमेंट खे भञंदो हुयो, सरियो जेसिताईं टुटे तेसिताईं बाबो वञी जन्नत। इन ॾोह कहिड़ो कयो आहे जो एॾा वज़न था रखो, खौफ था जो त मथां ॿाहिरि निकिरी। इनाई 10 तारीख़ कब्रस्तान ते वेंदा हो, वञी कब्रुनि खे ताज़ो करे ईंदा हो। भला इहो क़ुरान हदीस में आहे। हर साल जो कब्रुनि खे ताज़ो कयूं त हुकूमत ॾिए थी कब्रस्तान जे लाइ ज़मीन। माण्हू कब्रस्तान ते कब्ज़ा पिया था कनि, घर था ठाहिनि। पीउ जे कब्र खे त गारो हयो, भला ॾाॾे जी कब्र जी ख़बर अथव? मूंखे त ख़बर न आहे, हालांकि मुंहिंजी हयाती में फौत थी वियो आहे ॾाॾो। इहा ख़बर आहे त हिते कब्र अथसि, बाक़ी निशान कोन्हे। 1,24,000 नबी ऐं रसूल, उन्हनि जे मज़ारनि जी कंहिंखे ख़बर आहे? ही जेको चवंदा आहिनि साईं मां हज़रत यूसुफ जी कब्र ॾिसी आयुसि, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी मज़ार। साईं मोहम्मद कासिम पियो चए त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी मज़ार 3 मुल्कनि में। हाणे तव्हां कहिड़ी मज़ार सम्झो, यूनुस हुते या हुते या हुते या कहिड़ी? सवाइ असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़ार मुबारक जे कंहिं बि नबी ऐं रसूल जे मज़ार जी ख़बर न आहे। सभिनी जो मज़ार रब लिकाए छॾियो, छो त रब खे पतो हुयो त पछाड़ी में माण्हू कब्र परस्त थींदा, कब्रुनि जी पूॼा कंदा। इन जे करे नबीअनि ऐं रसूलनि जे कब्रुनि खे रब लिकाए छॾियो। माण्हू मथां मुंहिंजे नबीअनि ऐं रसूलनि जे कब्रुनि जी पूॼा कनि।
नबी से भी आखिरी वक्त में दुआ घुरी, अल्लाहुम्मा ला तजअल कबरी वसनन युबद। या अल्लाह मां मोहम्मद पारत थो कई त मुंहिंजी कब्र खे बुत न बना जा। जो माण्हू मुंहिंजे कब्र जी अचे पूजा कनि, मुंहिंजे कब्र जा अची तवाफ़ कनि, मुंहिंजे कब्र जा अची सजदा कनि। या अल्लाह मुंहिंजे कब्र खे मेलो गांव न बणाइजा। जो माण्हू अचो ते मेला कराइनि, ईदूं ऐं ख़ुशियूं कनि। ही अल्लाह ताला असांजे सोणे नबी जी दुआ खे क़बूल कयो आहे। जो अव्वल खां वठी आख़िर ताईं 1440 साल गुज़री विया, मुशरिक खे ज़रूरत न आहे जो नबी साईं जी क़ब्र मुबारक जो सजदो करे, तवाफ़ करे, या परो रखे या चादर रखे। हिन वक्त भी नबी साईं जे क़ब्र मुबारक ॾे केरु मुंहुं करे दुआ घुरंदो, उतो सिपाही बीठा आहिनि, उन जे मुंहं खे फेरे करे चवंदा, बाबा बैतुल्लाह ॾे मुंहुं करे दुआ घुरो। अल्लाह जे नबी जो इहो ई हुकुम। ये जेको गारो थाणो जो न हणो बाबा, बस असुल हुकुम आहे त रोज़ानो कब्रिस्तान वञो, सुबुह जो वञो, शाम जो वञो। कोशिश कयो कब्रिस्तान वेझो हुजे त हर नमाज़ खां बाद कब्रिस्तान वञो, उन्हनि जे लाइ दुआऊं घुरो। ये परे कब्रिस्तान न कयो, ॻोठण जो ज़मानो वियो आहे। असांजा कब्रिस्तान हिकु त परे, ॿियो त उते जंगल, बेलो खबर जो ॾींहं जो बि ॾुज थो, कुल पढ़ण जे लाइ वञे ई कोन। मस्जिद जे भरिसां कब्रिस्तान हुजनि जो हर निमाज़ खां पोइ वरी उन्हनि जे लाइ दुआऊं। उहे असांजे दुआउनि जा मोहताज आहे। हदीस में अचे थो, मुंहिंजे नबी फरमायो, जेको टे कुल पढ़ी करे उते पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जे लाइ दुआ थो घुरे, अल्लाह ताला हिन जे दुआ जे बरकत जे करे सॼे कब्रिस्तान ते रहम। ईसाले सवाब बि बरहक आहे। ईसाले सवाब, असां ईसाले सवाब जा कायल आहियूं। मतां तव्हां तो मर गया मरदूद न ख़त्म न तो। ईसाले सवाब बरहक। तो टे दफा कुल वल्लाह पढ़ी करे रब को दुआ घुर, या अल्लाह जेकर ही अमल तो वट कबूल आहे, हिन जो सवाब मां अबे अम्मा खे तो बख्शा जायज़ आहे। अबे अम्मा जे कब्र ते त रहम थो थी वञे, पर पाड़े वारा जेके उते सुता पिया आहिनि, उहे बि असांजे अबे अम्मा खे मुबारकूं था ॾियनि त तुंहिंजे पुट जे दुआ जे करे सॼे कब्रिस्तान ते अल्लाह जी रहमत। तो मस्जिद ठाराई, कोशिश कयो मस्जिद पंहिंजे सवाब जे लाइ ठाहे। ईसाले सवाब फलाणे बाबा पुट जेका भी नेकी कंदो त पी के सवाब मिलंदो कि न? सवाब जी जिंदा आयो, असांखे ज़रूरत है। नबी सही फरमाई, इज़ा मातल इंसानु इल्कत अमल। मसलो समझो, मुझे महबूब फरमायो, जॾहिं इंसान मरी वेंदो आहे त उन जो अमल ख़त्म, पर कुछ अमल अॻान जो मरण खां पोइ बि सवाब मिलंदो। वलदुन सालिहुन यदऊ लहू, औलाद सालिह, नेक नमाज़ी दीनदार, नमाज पढ़े तो, तिलावत करे तो, जिक्र करे तो, खैर खैरातूं करे तो, मस्जिदूं मदरसा ठाराए तो, जेतिरो हिन खे सवाब एतिरो अबे अम्मा खे सवाब। बाबा दे गुल हसन साहब ये मस्जिद ठाराई, इन नियत या न कई त मां बाबे खे सवाब दे पंहिंजे लाइ ठाराई, सवाब हिन जो कंहिंखे मिले, मूंखे मिले। इहा नियत कई त हिन जो सवाब मूंखे मिले, जेतिरो हिन खे सवाब एतिरो अबे खे सवाब। पुट जे नेकी में पी मां शरीक कर, भली तव्हां नियत न कयो, अज खुद उहे शरीक कनि पुट जे नेकी। खैरात पंहिंजे सवाब जे लाइ कयो। अदे गुल हसन खैरात कई आहे, उहा हिन जो सवाब मूंखे मिले। हाणे पी मां खे अज खुद मिलंदो। उलमा खां पुछी, हिकिड़ो मुस्लमान पंहिंजे हथनि सां हिकिड़ो रुपयो ॾेई वियो, उन जे मरण खां बाद उन जे पोयरल 5 लखनि जी खैरात कई। खुदा जी ज़ात जो कसम आहे, पंहिंजे हथनि जो हिकिड़ो रुपयो ॾिनल पोयरनि जे 5 लखनि जी खैरात खां मथे।
सदक़तुल जारियतुल सदको जारिया इहो छा आहे? सदको जारिया पाण करे या पुट करे? सदको जारिया पाण तो गुलसल मस्जिद ठारायई, पाण मदरसो ठारायई, पाण खूह खोटायई, पाण नलको हणायई, पाण ॻोठ में खारो पाणी हुयो, परे खां पैप छिकराए करे मिठे पाणीअ जो बंदोबस्तु कयईं, पाण पंहिंजे हथनि सां थधे पाणीअ जो बंदोबस्तु करे वियो। इहो सदको जारी आहे। पाण मरी वियो, जेसि ताईं इहा मस्जिद हूंदी, मदरसो हूंदो, जेसि ताईं इहो नलको हूंदो, मुसाफ़िर खानो हूंदो, खूह हूंदो, जेसि ताईं इहे ग़रीब पाणी पिया पीअंदा, जेसि ताईं इन थधे पाणीअ जो बंदोबस्तु हूंदो, ही मरी वञे, मिटी थी वञे, इहो सवाबु क़यामत ताईं चालू आहे। सदके जारीअ जा कम पाण कयो, इन जो सवाबु मूंखे मिले। पीउ मां खे त हुई पाण ई पियो मिले। नबी से फमा औलाद साले आ, जेका नेकी कंदो पीउ मां खे सवाबु मिले। ओ इल्मु युल्तफउ बिही, आलिम उस्ताद अब्दुल अलीम सॼी ज़िंदगी मदरसे में पढ़ाए, पाण त फौत थी वियो। हाणे जेके शागिर्द जेसि ताईं इहो क़ुरान मजीद पढ़ाइनि पिया, दीन जी ख़िदमत कनि पिया, इहो सवाबु हिन खे आहे। हाफ़िज़ साहब आहे हिते ॻोठ में, कारी साहब बच्चन खे क़ुरान मजीद पढ़ाई, पाण फौत थी वियो। हाणे जेसि ताईं इहे बच्चा, इहे न्याणियूं क़ुरान मजीद पढ़ंदियूं, उनखे सवाबु मिलंदो। बाबा सब खां पहिरीं कलमे जो रवाज कयो वेंदो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जवानल में सब खां पहिरीं कलमो हज़रत अबू बकर सिद्दीक़ पढ़ियो। हाणे क़यामत ताईं जेके भी मुसलमान कलमो पढ़ंदा, सभिनी खे पंहिंजो पंहिंजो सवाबु मिलंदो। पर क़यामत ताईं करोड़े अरबे मुसलमाननि जे कलमे जो सवाबु अबू बकर सिद्दीक़ खे मिलंदो, छो त रवाज नेकीअ जो अबू बकर सिद्दीक़। हिते मूंखे यादि आहे, जलसे जो बुनियाद शायदि साईं मीर साहब, साईं मीर साहब मशहूर, सुभान अल्लाह। मां तालिब कंडियारे में पढ़ंदो हुउसि, उन वक़्त में साईं मूंखे घुराई, शुरूआत उन कई। हिते जलसे जी आलम घुराइण शुरू कयईं। हाणे जेसि ताईं जलसा पिया थींदा, हर साल सालियानो जलसो तो गुलज़र जो कंदो, जेतिरो हिन खे सवाबु साईं मीर साहब खे इंशाअल्लाह ख़बर में ओतिरो सवाबु मिलंदो, छो त नेकी जी शुरूआत हो जवान करे। चङी शइ जो बुनियाद। हाणे ॻोठ मां दोल ख़तम थी वियो। राति मां इहो सोडेर स्टेशन उते तकरीर कयमि त बाबा हिते दोल खे ख़तम करण वारो चाचो रब ॾिनो। हिकिड़ो जवान हुयो जंहिं सॼे इलाइक़े मां दोल ख़तम कयो। हाणे उते कंहिं बि शादी में दोल नथो अचे, न त फौजिया सुंदरी ईंदी, जलाल चाचो ईंदो, पर हुन हिकिड़े जवान लठ खई सॼे इलाइक़े मां पछाड़ीअ में बाग़ियुनि खे बि दोल वॼाइण न पियो ॾिए। बाबा असांजे पाड़े में रहो, दोल न वॼाए। हाणे मां तव्हां खां पुछां थो, उते हर शादी में वाइज़ पियो थिए, जलसो पियो थिए, आलिम ऐं नात ख़्वान अचनि पिया, जेतिरो हिननि खे सवाबु चाचे रब ॾिने ओतिरो सवाबु मिलंदो। पर हिते मेले जी कंहिं शुरूआत कई, बुनियाद विधई साईं जी क़बर ते मेले जो, नाच गाना मौसीकी राग। हाणे ही त मरी वियो। हाणे क़यामत ताईं जेके मेला थींदा रहंदा, नाच गाना थींदा रहंदा, मौसीकी राग थींदो रहंदो, जेतिरो हिन खे गुनाह थींदो, जंहिं मेले जी शुरूआत कई हुनखे गुनाह सां सॼो वाइदो कयो अहिड़ियूं नेकियूं कंदासीं जंहिंजो सवाबु क़यामत ताईं मिले। मस्जिद ठाराईसीं, मदरसो ठारायोसीं, नलको हणायोसीं, ग़रीबनि जी ख़िदमत जे लाइ मिठे पाणीअ जो बंदोबस्तु कयोसीं। इहे अहिड़ियूं नेकियूं आहिनि जो मरी वेंदासीं सवाबु पियो मिलंदो, भली दुआ घुरनि न घुरनि, सवाबु क़यामत ताईं चालू। अगल गुनाहनि खां बचो जो रुगो जहिड़े चंबड़ल न आहिनि, पर मरण खां पोइ बि चंबड़िया पिया आहिनि, मरण खां पोइ बि नथा छॾनि। अल्लाह से इन्हनि गुनाहनि खां बचाए। ये रबीउल अव्वल जो महीनो आहे, इन महीने में अल्लाह से पारत कई था कुरान मजीद में, वमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह
ओ मुसलमानो मां रब तव्हां खे पार थो कयां मुंहिंजे रसूल खे ॾुखाइजो अल्लाह वमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह मुसलमानो अल्लाह जे रसूल खे ॾुखाइजो 22 सिबारो सूरत अज़ाब थो पढ़ां हाणे मां तव्हां खां पुछां थो हिते जो असां नमाज़ न पढ़ंदासीं त नबी साईं खे ॾुख थींदो या न व्याज खाईंदासीं रिश्वत ग़रीबनि मिस्कीननि सां ज़ुल्म पाड़े वारनि खे तंग करणु ज़मीनुनि प्लाटनि ते कब्ज़ा करणु ऐं हदीस में अचे थो हर सूमर जी राति नबी साईं वटि आमालनामा पेश कया था फरिश्ता खणी था वञनि आमालनामा गोठ गुल असल मशहूरी जे सभिनी जा आमालनामा मायूं मर्द जवान कुराड़ा सभिनी जा आमालनामा उते नबी साईं जे रोज़े मुबारक ॾे खणी था वञनि ओते रिपोर्ट था जुमे जे ॾींहुं बि मलाइका ईंदा आहिनि न अचे मस्जिद जे दरवाज़े ते बीहंदा वो जेको पहिरीं आयो हुन जे आमालनामे में उठ जो सवाब बाबा हिन उठ ख़ैरात कयो ॿियो नंबर जेको आयो हुन ढगो ख़ैरात कयो टे नंबर ते जेको आयो हुन बकर ख़ैरात कयो ये खणी वेंदा आहिनि उते नबी साईं जे रोज़े में ऐं असां वरी उन महिल चओ जॾहिं महिल मौलवी ख़ुतबो शुरू करे पोइ अचो हाली वेठा हुजो बाबा इन्हनि सवाबनि जो क़दुरु तॾहिं पवंदो जॾहिं अखियूं बंदि थी अकेलो क़बर में पूरे ईंदा पोइ ख़बर पवंदी त भेण सवाबनि जी केॾी असांखे ज़रूरत आहे उते आमालनामा फरिश्ता खणी था वञनि साईं मशहूरनि जे ॻोठ जो फलाणो 5 वक़्त नमाज़ पढ़े रोज़ानो दौर बि करे पियो पाड़े वारनि मिटनि माइटनि जी ख़िदमत बि करे पियो हदीस में चए थो अल्लाह जो नबी उम्मत जूं नेकियूं ॾिसे थो उम्मत जूं भलायूं ॾिसे थो त अल्लाह जो नबी ख़ुशि थो थिए नबी साईं दुआ था घुरनि पर असांजे गुनाहनि जी रिपोर्ट उते पेश थी थिए त अल्लाह जो नबी ॾुखाइजे इन जे करे अल्लाह से फरमायो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा रब फरमायो मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम मूंखे तुंहिंजे नल कारल कारल ज़ुल्फनि जो कसम जेके तुंहिंजे सोने चेहरे मुबारक ते लड़कल पिया महबूब तोखे छॾियो बि कोन अथम तोखां नाराज़ बि कोन थियो आहियां वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा सारी दुनिया मूंखे राज़ी करे पर सोना मोहम्मद मां रब तोखे राज़ी करे अल्लाह असांखे बि चए थो ओ मुंहिंजा बानो मुंहिंजे रसूल खे ॾुखाइजो न अॼु वाइदो कयो त अॼु नेकियूं कंदासीं जन अल्लाह जो रसूल ख़ुशि थिए गुनाहनि खां बचूं बाबा ॾोहनि खां बचूं जो अल्लाह जे रसूल खे ॾुख न पहुचे नबी साईं ख़ुशि थिया त पोइ जहिड़े ई जन्नत आहे नबी साईं नाराज़ थी विया त पोइ जहन्नम ख़ज़ा बि जाइ कान्हे दुआ कयो अल्लाह वाई असांखे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए उन्हनि कमल खां असांखे बचाए जेके अल्लाह खे बि नाराज़ कंदा अल्लाह जे रसूल खे बि ॾुखाइनि मां जेको चयमि अल्लाह साईं क़बूल ऐं मंज़ूर फरमाए इन जलसे खे ख़ैरात खे अल्लाह साईं क़बूल फरमाए इन जो सवाब जेके असांजा अज़ीज़ करीब नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं ख़ुसूसन साईं मीर मोहम्मद साहब अल्लाह उन जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए पर सवाब अल्लाह ताला अदे गुल हसन जे सवाब में आमालनामे में लिखे उन खां पोइ जेके फौत थी आहिनि सभिनी खे इहो सवाब मिले